दोस्तो जीअं त सकरंड सियानो तव्हां ॾिसो पिया सकरंड में जेको सानियो थियो आहे त असां हुकूमती इदारनि खे रियासती इदारनि खे पोइ इहो ई चवंदासीं त तव्हां पंहिंजा इदारा बंदि करे छॾियो ऐं जेको आहे पुलिस जो निज़ाम बंदि कयो, अदालतूं बंदि कयो, सॼो निज़ाम बंदि करे छॾियो। पोइ तव्हां जेको आहे पंहिंजी नफ़री रोड ते लॻायो, पोइ जेको सिंधी ॾिसो उनखे गोलियूं हणो, उन्हनि जा लाशूं छलायो, बसि इन खां वधीक त ॿियो कुझु कोन था चई सघूं। तव्हां इहो ई कयो। सो IG सिंध साहब ऐं जेके असांजा आला इदारा आर्मी पाकिस्तान के चीफ आर्मी स्टाफ, हम आपसे अपील करते हैं कि अगर आपसे नहीं चलता, अगर रियासत माँ होती है, इस माँ के अंदर हमें अगर गोलियां लगाकर आप लाशें देंगे, उस वहाँ हमें हमारी बेटियों की, माओं की, बहनों की, अगर वहां पर कोई ऐसा बंदा था, ऐसा कोई वांटेड बंदा था, तो उसे बहुत से पहलू थे गिरफ्तार करने के, लेकिन किसी गरीब मिस्कीन किसान पर गोलियां चलाना, ये कहाँ का इंसाफ है? ये कौन सी रियासत है जो अपने लोगों पर गोलियां चलाती है, अपने लोगों की लाश देती है? तो मैं समझता हूँ ये तारीख का एक बहुत बर्बरियत और एक बहुत बड़ा वाकया सानिया है। जिस तरह पहले मशक़शुदा लाशें और ये तमाम चीजें वो तो हम देखते आए हैं, लेकिन आर्मी चीफ साहब हम आपसे भी मुतालबा करेंगे और कि आप भी इसकी इंक्वायरी करें। और सुप्रीम कोर्ट आज कहाँ है? अगर जो सुप्रीम कोर्ट है और इदारे खत्म हो चुके हैं, तो आज लोगों को फिर ये कैसे गोलियां मारी जा रही हैं? सिंध के लोगों को लाशें क्यों दी जा रही हैं? आज देखें कि लोगों के घरों में सफ़े मातम बिछा हुआ है। सो इन हवाले सां मां सिंध जे शऊर खे बि चवंदुसि, हर दोस्त पंहिंजे वाल तां इहा पोस्ट लॻाए त छा इहा असांजी रियासत आहे, इहा असांजी अमड़ा रियासत मां हूंदी आहे, जेका असांजी इहा मां आहे, जेको असांखे इहो तहफ़ुज़ पियो मिले। अगरि को ॾोहारी या को वांटेड आहे त हुनखे तव्हां वार्निंग ॾियो, तव्हां ओड़े हिसाब सां ॿधी गिरफ़्तार कयो। पर इहो किथां जो कानून आहे? इहा कहिड़ी असांजी रियासत आहे? इहा कहिड़ी असांजी मां आहे जेका असांखे लाश पई ॾे, जंहिंजे बदिले में असांखे लाश ॾिना पिया वञनि? आख़िर सिंध जे माण्हुनि ॾोहो कहिड़ो कयो आहे? हिकु तरफ़ धाड़ेल, ॿिए तरफ़ बदमनी, टे पासे रियासती ॾाढ। सिंध जो माण्हू केॾांहुं वञे? सिंध जो माण्हू कहिड़े पासे वञे? असांखे आर्मी चीफ साहब तव्हां बि ॿुधायो, असांखे सुप्रीम कोर्ट जा इदारा बि ॿुधाइनि, जे अगरि तव्हांखे सिंध जे माण्हुनि खे ईअं ई मारणो आहे, ईअं ई तव्हांखे अगरि रियासती इदारा मारींदा त पोइ सुप्रीम कोर्ट बंदि करे छॾियो, पोइ इहे थाणा बंदि करे छॾियो, पोइ अदालतूं बंदि कयो, पोइ हाई कोर्ट बंदि कयो, पोइ सभु जज ख़तमु थी, जजनि खे घर मोकिलियो, त पोइ रियासती इदारा फ़ैसिलो कनि रोडनि ते, पोइ जेको माण्हू मिले उन्हनि खे गोलियूं हणी उते मारियो। इहो ई निज़ाम कयो। जे अगरि तव्हांखे इहो ई निज़ाम हलाइणो आहे त पोइ IG सिंध साहब या वस वारा इदारा, जेके रियासती इदारा असांखे ॿुधनि पिया, त बराए महिरबानी तव्हां जेको आहे त पोइ पंहिंजा इदारा ख़तमु करे छॾियो, रोडनि रस्तनि ते अची वञो, पोइ तव्हांखे जेको सिंधी मिले, जेको माण्हू मिले, हणो लाशूं, हुनखे लाशूं ॾेई सिंध जे माण्हुनि खे मोकिलियो अस्पताल में। सो इहो तारीख़ जो वॾो हिकिड़ो बर्बरियत वारो वाक़ियो आहे। मां सम्झां थो त इहो सिंध जे माण्हुनि सां वेसा घातीअ जेको एतिरो वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। अॼु रेंजर्स जेको आहे सरेआम फायरिंग करे जेका 6 लाश किराए छॾिया। अगरि अहिड़ो वांटेड हो त ओड़े हिसाब सां उनखे गिरफ़्तार कयो वञे हा, उन्हनि खे ॿधो वञे हा। पर इहो किथां जो इंसाफ़ आहे? इहा कहिड़ी असांजी रियासत मां आहे? अॼु तव्हां असांखे इदारा ॿुधाइनि असांजी इहा कहिड़ी मां आहे जेका मां त किथे कंहिंखे बचनि खे भाईंदी आहे? कहिड़ी मां आहे जेका असांखे जेका लाशूं बि ॾे, मां असांखे मारे पई? असां बि इन मुल्कनि में मौजूदु आहियूं, हिते बि रियासतूं आहिनि, पर हिते किथे बि गोली कोन थी हलाई वञे, किथे कंहिंखे लठ कोन थी हणी वञे। हिते जवाबदार अगरि गिरफ़्तार थो कयो वञे त हुनखे पुलिस तशदुद त परे जी ॻाल्हि आहे, पुलिस लठ बि कोन थी हणे। मां तव्हांखे हिते जे वाक़े जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो त हिते हिकिड़ो पाकिस्तानी हो, जंहिं ते हिकिड़ो मसइलो थियो, जंहिं ते पुलिस वारनि थोरो परेशान थी हुनखे थोरो तशदुद कयो, त हिते जी स्पेन जी हिकिड़ी लेडीज़ हुई जेका बीह रही, त हुननि चयो तव्हां पुलिस वारनि इहो ज़ुल्म छो कयो आहे? हिनखे छो तव्हां कुझु चयो आहे? तव्हां छो पिया हिनखे चयो? तव्हांजी ज़रूरत न आहे, तव्हांजा कानून इदारा आहिनि, उन्हनि में तव्हां पंहिंजी कानूनी कार्रवाई कयो। सो वॾे अफ़सोस सां चऊं था, असां लावारिस निधड़का थी चुका आहियूं, लावारिस थी चुका आहियूं। कंहिं पासे असांजे ॿारनि खे जेको हथियार ॾिना पिया वञनि, किथे असांजे क़बाइलनि जहिड़े में असांखे मरायो पियो वञे, उहो असांजे रियासत खे ॾिसण में नथो अचे। असांजी रियासत खे धाड़ेल ॾिसण में नथा अचनि। हेॾा कचे जा धाड़ेल वेठा अथव, जेके सरदारनि जा, वॾेरनि जा। हिते घिड़े असांजा रियासती इदारा हिते वञनि, हिते असांजी रेंजर्स वञे, छो कोन थी वञे? असांजे मुल्क जी रेंजर्स आहे, वञे, उन्हनि ते कार्रवाई करे, उन्हनि खे ॿधे गिरफ़्तार करे। पर जिथे अगरि कोई वांटेड माण्हू आहे त उते ॿियनि हारियुनि मिसकिननि ते गोलियूं हलाइण जो कहिड़ो जवाज़ आहे? सो असां पंहिंजी रियासत खां, असां पंहिंजे इदारनि खां पुछंदासीं, इहो सुवाल असांखे जवाबु ॾियो। आख़िर रियासत इहो किरदारु त कोन्हे जो रियासत जेको आहे पंहिंजे बचनि खे तहफ़ुज़ ॾियण बजाए उन्हनि खे लाशूं ॾे, उन्हनि खे मारे, उन्हनि ते गोलियूं हणे। इहो कहिड़ी रियासत आहे? इहा रियासत न आहे, इहो त ज़ुल्म आहे असां सां। ही कहिड़े झंग जो बि कानून अहिड़ो न आहे जेको झंग जो कानून हुजे इहे करे। हीअ त असांजे झंग जे कानून खां बि वधीक असांजो बदतर कानून थींदो पियो वञे, जंहिंमें असांखे रुॻो लाश ॾिना पिया वञनि। सो रियासती इदारा बि सोचनि त अगरि को वांटेड आहे त हुनखे ओड़े तरीक़े सां गिरफ़्तार करणु खपे हा, त हीअ ग़रीब मिसकिन हारियुनि ते गोलियूं हलाइण, उन्हनि खे लाश ॾियणु, हीअ किथां जो इंसाफ़ आहे? सो इन हवाले सां मां तमामु सिंध जे दोस्तनि खे, शऊर खे चवंदुसि त बाबा अचो, पंहिंजो अमली कमु ॾेखारियो ऐं रियासत खे जॻायो त बाबा असां कहिड़ा दहशतगर्द आहियूं, असां कहिड़ा जेको टेररिस्ट आहियूं, असां कहिड़ा जेके मुल्क जा दुश्मन आहियूं जो तव्हां असांखे गोलियूं हुयूं आहिनि, उहो असांखे ॾेखारियो। कहिड़ी जाइ ते लिखियलु आहे बाबा सिंधी जेको आहे करप्ट आहे, सिंधी जेको मुल्क जो दुश्मन आहे, सिंध अमन पसंद आहे, सिंध में ई करारदाद पेश थी हुई त पाकिस्तान ठहे। असां त पाकिस्तान जा हामी आहियूं, केरु थो चए पाकिस्तान जा मुखालिफ़ आहियूं? हीअ त असांखे ग़लति नारा ॾिना विया आहिनि।
सो सिंध वासियो हिमत कयो, ॿधी जो सबूत ॾियो। अॼु अगरि तव्हां ॿधी न कई त तव्हां हमेशह ईअं मारिया वेंदो ऐं तव्हांजा लाश ईअं रोडनि ते उछलाया वेंदा, केॾीमहिल धड़नि जी सूरत में, केॾीमहिल क़बाइली जड़नि में, केॾीमहिल रियासत जे ॾाढे जबर में। सो सिंध वासियो हाणे अमली कमु अचो, हाणे मैदाननि ते अचो ऐं ॿुधायो रियासत खे त बाबा असां सिंध जा वासी असां दहशतगर्द न आहियूं, असां रियासत जी ज़ुल्म खां तंग बर्दाश्त केतिरो बर्दाश्त कयूं। सो असांजी रियासत बि जागे, असांजो चीफ जस्टिस जागे, असांजो आर्मी चीफ स्टाफ जागे। सो आर्मी खे बि सोचणु घुरिजे त आख़िर ही एतिरो ॾाढो जबर छो पियो हले। सो रेंजर्स खे कंहिं इख़्तियार ॾिनो आहे जो रेंजर्स बजाए कंहिं कार्रवाई करण जे उते जेको आहे गोलियूं पई हलाए, हारी मिसकिन ग़रीब माण्हुनि ते गोलियूं हलाई पियूं वञनि। इहो आख़िर इहो सिंध जो निज़ाम सिंध खे अहिड़ो छो पियो ॾिनो वञे, आख़िर सिंध जे माण्हुनि खां उन्हनि जो जियापो छो पियो खसियो वञे। सो असांजा जेके बि उते जा आहिनि, उते जा नौजवान इहो पंहिंजे सोशल मीडिया ते वधि खां वधि हिन जो एहतजाज खे रिकॉर्ड कराइनि त बाबा रियासत असांखे अहिड़ी रियासत आहे कोन जो मावरा अदालत असांखे क़तल करे छॾे। धाड़ियल वेठा अथव कचे में, वञो लहो कचे में, तव्हांखे ख़बर कोन्हे कचे में केतिरा धाड़ियल वेठा आहिनि। पुनवा किल जे वेझो धाड़ियल वेठा आहिनि, त पुनवा किल केतिरो परे आहे उतां खां। मां चवां थो उते वञनि, कचे में वेठा आहिनि। रेंजर जेका आई तो ऑपरेशन करे कचे में घिड़े सरदारनि खे, वॾेरनि भोतरनि खे गिरफ़्तार करे, जंहिंजा माण्हू आहिनि धाड़ियल। पर वॾे अफ़सोस सां त सिर्फ़ु असांखे टारगेट करे ॻोल्हे ॻोल्हे मारियो पियो वञे त असां जेको आहे कुझु न सघूं। बाबा असां कोन था कुझूं, पर असांखे मारियो कहिड़े ज़ुल्म में पियो वञे। असां रियासत खां इहो ई सवाल था कयूं त रियासत मां हूंदी आहे हिते असां लाइ भला रियासत जेको आहे ॾाइण छो थी पई आहे।